अस्सलाम वालेकुम दोस्तों सऊदी वज़ारत हज ऐं उमरा तरफ़ां एतमरना एप्लीकेशन खे ख़तमु करे उन जी जॻह ते नई एप्लीकेशन नुसुक लॉन्च कई वई आहे। तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी त कोरोना वबा खां पोइ मके पाक उमरे तोड़े मदीने पाक ज़ियारत ते वञण जे लाइ अॻुवाट इजाज़तनामो वठिणो पवंदो हो। सो उन जे लाइ तवक्कलना या एतमरना एप्लीकेशन खे यूज़ कयो वेंदो हो। सो हाणे जेको सो एतमरना एप्लीकेशन खे ख़तमु करे उन जी जॻह ते नुसुक एप्लीकेशन लॉन्च कई वई आहे। सेम तरीक़ो आहे, अगरि तव्हां एतमरना खे अपडेट कंदा त बि नुसुक अची वेंदी, या तव्हां नुसुक डाउनलोड करे तव्हां लॉगिन थींदा तव्हांजो सेम डेटा जेको सो एतमरना वारो ट्रांसफ़र थी वेंदो नुसुक ते। सो दोस्तो ही नई अपडेट आहे वज़ारत हज ऐं उमरा तरफ़ां सभिनी दोस्तनि खे आगाह थो कजे त जेको दोस्त मके पाक उमरे तोड़े मदीने पाक ज़ियारत ते वञणु थो चाहे, अगरि उनखे इजाज़त वठणी आहे त या त तवक्कलना तां या पोइ नुसुक एप्लीकेशन तां, छो त हाणे एतमरना एप्लीकेशन ख़तमु कई वई आहे।